पूरे मुल्क जियां ठरी वियो आहे कश्मीरनि सां ज़ुल्म ख़िलाफ़ जेको आहे जो एहतिजाजी रैली कढी वई आहे, जंहिंजी अॻुवाणी असिस्टेंट कमिश्नर रियाज़ अहमद शेख साहिब आहे। उनखां सवाइ ॿिया बि जेके अमलदार आहिनि ऐं जेके शहरी आहिनि, तालका बार जो जनरल सेक्रेटरी अकलीम हैदर शर, परवेज़ मेहदी जोगी ऐं मुख़्तियारकार मोहम्मद नवाज़ तालपुर, असिस्टेंट मुख़्तियारकार आबिद करीम शर समेत जेके आहिनि ॿिया शहरी आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं छा चवणु आहे। इकट्ठे थियूं कश्मीर सां इज़हार यकजहती लाइ। गुज़िरियल 70 सालनि खां वठी जेको कश्मीरनि सां ज़ुल्म थी रहियो आहे उहो सॼे आलम ते आश्कार आहे। पर ॾुख जी ॻाल्हि इहा आहे जो उनजी जेको करारदादूं पास थियल आहिनि, UN खां असांजी इहा ई गुज़ारिश आहे त ख़ुदा कश्मीरनि जो ज़ुल्म बंदि कयो वञे। निहता आहिनि, मासूम आहिनि, उन्हनि खे पंहिंजो ख़ुदि इरादियत ॾिनो वञे। दुनिया में कश्मीरनि जे हवाले सां अॼु ब्लैक डे मल्हायो पियो वञे, जिते सालनि खां वठी करे कश्मीरनि जी हक़ ख़ुदि इरादियत खे गज़ब कयो वियो आहे, उते अॼु सॼी दुनिया जीअं असांजी ठरीमीरवा में बि हिकु रैली हीअ मुनक़िद कई वई आहे इज़हार यकजहती जे तौर ते। कश्मीर इशू आहे उहो अॼु जो इशू न आहे, इनखे केतिरा ई साल गुज़री विया आहिनि पाकिस्तान जी आज़ादी खां वठी करे। जेका उते बरबरियत आहे, जेका उते ज़ुल्म पियो थो थिए, जेको उते ॾाढ पियो थो थिए, जेको उते जेका आज़ादी कश्मीरनि जी ख़तमु कई वई आहे, असां उन जे लाइ उथिया आहियूं। चवणु आहे त कश्मीर खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे, जेको उतो जो अवाम आहे उनखे आज़ादी ॾिनी वञे। कैमरामैन मोहम्मद अमीन शर सां गॾु हफ़ीज़ शर, सिंध TV न्यूज़ ठरी।